खिरपुर mirus मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब सिंध जे वॾे वज़ीर जे रांदियुनि वारे सलाहकार ارباب लुत्फ़ुल्लाह जो वॾो اعلان। क़ौमी रांदि हाकीअ जे फ़रोग़ लाइ मैदान में अची वियो। मुल्क जे पहिरें ऐं सभ खां वॾी हाकी लीग लाहौर कलंदर सां गॾु कराइण जो फ़ैसिलो। सिंध जे रांदियुनि वारे सलाहकार ارباب लुत्फ़ुल्लाह अब्दुल सत्तार हाकी स्टेडियम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध हुकूमत वाहिद सूबो आहे जेको क़ौमी रांदि खे हथी वठाइण लाइ केतिरनि ई सालनि खां सहकार करे रहियो आहे। हर साल 10 करोड़ रुपया ग्रांट ॾिए थो। जॾहिं लाहौर कलंदर्स जे आतिफ राना हाकीअ लाइ प्लान खणी आयो त न रुगो ख़ुशि थियो पर हाकी लीग लाइ 40 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान पिणु कयो। प्रेस कॉन्फ्रेंस में स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर डिपार्टमेंट जे सेक्रेटरी हाफ़िज़ अब्दुल हादी बुलो, लाहौर कलंदर्स जे CEO आतिफ राणा शाहिद, शाह आफरीदी, हारिस रऊफ़, कबूल खटियाण, आतिफ जावेद, कलीमुल्लाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।